वॾी महांगाई आहे यार। माण्हू त फेसबुक ते ॾिसूं था त रुॻो ख़ुदकशियूं पिया कनि, पर ख़ुदकशी बि अहिड़ी शइ आहे जेकी ख़ुद जी ख़ुशीअ सां बि माण्हू नथो करे सघे। ज़हर महांगा, बिजलियूं आहिनि कोन, का ट्रक टेले में वञो लॻूं था त ड्राइवर जुता था हणनि, चवनि था ॿी गाॾीअ में वञी लॻो। ख़ुदकशी बि माण्हू नथो करे सघे। अरे अरे ही छा आहे? हा जी निभागो कीअं अची वालेकुम अस्सलाम। अरे निभागा किरी तो छा थियो आहे? सभु ख़ैर आहे उस्ताद? तूं ॿुधा? सभु ख़ैर आहे? ॿियो ख़ैर आहे? ॾे हवाल कीअं अचण थियो आहे न? यार सोचियुमि बस ईअं वेठो माल कोन मिलियो। माल कहिड़ो? बकरियूं रुडूं? न बकरी रिढ खे छा कंदो? मेयूं बोतल। हा अरे हा सही ठरो सिधो नालो चओ न। ॿी ॻाल्हि आहे न वथे हिन ॻाल्हि खे तोखे ख़बर आहे त आउं शइ पीअंदो ई आहियां। जेसीं न पिया न तेसीं मूंखे सुखी न थिए। अरे चरिया तूं भंग पी। भंग में जेके नशान उहे ॿिए कंहिं शइ में कोन्हनि, सही आहे न? ईअं कंदो कर। भंग करे पीजी कोन्हे असां। भंग पी न, हींअर आउं ॾिस जुआज़ थियो पियो आहियां। ईअं हूंदो आहे असल में। इन मां तोखे छा थो थिए? इहो पीअंदो ई तोखे छा थो महसूस थिए? उस्ताद बाक़ाइदे बस पीअण खां पोइ ईअं पिया महसूस कंदा आहियूं त हिन जॻह ते सिर्फ़ु आउं ई हुजां, ॿियो केर बि न हुजे। मुंहिंजे साम्हूं जेको ईंदो आउं कॾहिं बीह रहंदो आहियां। कॾहिं छा बीह रहंदो आहीं? मतलब त नसवार। नसवार? जी। मूं सम्झो को पिस्टल तो कढे अलाए छा? न इन ॻाल्हियुनि खां ॿुधो, पाण लाराईंदा आहियूं न ईमानदारी। हा बाक़ी मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे को बाहि मथे कंदो आहे न, बाक़ाइदे पासो वठी निकिरी वेंदो। अरे पासो वठो माण्हू निकिरी वञे? बाक़ाइदे मूंखां एतिरो लाराईंदा न मुआरी माना टंग हीअं पे रफंदी आहे हीअं। हू ॾिसनि था मरी पई निभागो मथां असांखे कंध में पई। माण्हू चवंदा ही मवालीअ जो खून करे छॾियो आहे हिननि। इहा ॻाल्हि ज़री। मवाली तूं कॾहिं को इश्क को कयो आहे तो? माशाअल्लाह इश्क जी ॻाल्हि न कर उस्ताद। इश्क कयो हिकिड़े चक्कर। पोइ छा जुता खाधई? प्यार मिलियो। अरे असल को दीवार आहे न टपी अंदर गिड़ी अचे छोकिरी। हा तोसां प्यार कयईं? हा। अरे यार अलाए अंधी हुई। कीअं हो? छा थियो? मूंखे फोन कयईं, चई मुंहिंजे घर ॾांहुं अची बस आउं भुच टपी हुन पासे थियोसि। आउं सुती पई आहियां। आउं बि जीअं वियुसि डायरेक्ट मूं ईअं भांकर विधा हुन जॻह ते माणस खां सुतल हुई। अरे यार पोइ छा थियो? उहो थियो जेको आउं तोखे ॿुधायां पियो त पुठनि में मूंखे हींअर पियो सूर। अरे इहो सीन मूंसां बि थियो। तोखे जुता लॻा? जबरदस्त। मूंखे बि लॻा। मूंखे बि ख़बर आहे थोरी घणी। आउं वियुसि, मूंखे जीअं मोहबत में घुरायूं न, मूंखे चयूं राति जो 12 खां पोइ असांजी दीवार तां अची ट्रुप। वाह जीअं आउं दीवार ते पहुतसि न, मूं हीअं ट्रुप ॾिनो दीवार तां। दीवार तां जीअं मूं ट्रुप ॾिनो, दीवार जे परे पासे हेॾो कुतो सुतो पियो। वाह निभागा मुंहिंजो जीअं बुल ॾियण मुंहिंजा 2 पेर कुते जे पुछ ते वञी लॻा। पोइ छा थियो निभागा? तूं जहिड़ो अंग्रेज़ी फिल्म पियो ॾिसी। कुते चयो कऊ। पोइ छोकिरीअ जा माइट उथी विया। मूंखे झले, मूंखे अहिड़ा जुता आयूं, अहिड़ी जॻहियुनि ते जुता आयूं, अॼु ताईं मूंखे कॾहिं सूर थींदा आहिनि। ऐं मुंहिंजे टंगनि बाहुनि में झले, मुंहिंजे अखियुनि में एल्फी हणी छॾियऊं। अरे वाह वारी मतलब सही कहूं तमामु? मूंखे सही कीअं कहूं? ईअं चओ न। पोइ 1.5 साल आउं अंधो हुउसि। हाणे 1.5 साल? हा। मस्जिद जे पासे में वेठो हुउसि, पर अलहमदिल्ला एतिरो मूंखे पिन जो पैसो मिलियो जो मूं 0 मीटर नयूं अखियूं लॻरायूं वरी। पोइ मूंखे इश्क ख़तम थी वियो। इश्क खे मूं चयो अदा तूं वञ, हाणे आउं सही आहियां।
ईअं पर पन्ने पैसो वॾो थो मिले ईअं न? वॾो वॾो ऐं चवां त तूं बि हल त पाण ॿई जाती वारी मस्जिद कोन्हे वॾी जामी जामा मस्जिद हा इन ते हली वेही रहूं वाजो थींदो ईमानदारी हा पोइ हलूं हींअर ॿियो केॾी महिल ए जुमे ते वियो सही आहे अरे जुमे ते खणी 20,000 मिलंदा ईअं वेहंदासीं मन 5,000 मिलनि वाजो थींदो रे। महांगाई लॻी पई आहे 10 रुपए खां घटि कंहिंखां बि न वठिजां 5 रुपए वारो सिको जेको ॾे न उन खे असुल ठका चमाटा हण हेॾी महांगाई आहे इहो छा आहे सही आहे यार ईअं ई करणो पवंदो हा असां हलूं हल हल ईमानदारी सां आऊं त निकिरां हा हल 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 त हल हल त हल अड़े 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 यार हल 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 हल